असांजी कराची में ईअं जहाज उॾंदो आहे, सफ़ा आसमान ते लॻंदो आहे। अच्छा, आसमान ते लॻंदो आहे? न न, थोरो हेठि। हा, असांजे लाड़काणे में न माण्हू नक सां मानी खाईंदा थी। नक सां? न, थोरो हेठि। अड़े हिनखे छो ॿधो आहे थी? यार कल मां हिनखे हिकिड़ी पंहिंजी वीडियो सेंड कई 10 बजे, 10 लॻी 1 मिंट त चए तो नाइस वीडियो। पोइ सही त चवे पियो। अड़े यार वीडियो त 10 मिंटनि जी हुई। जीअं त क्रिश 3 फिल्म में क्रिश जी रत सां एंटीट्यूड ठही वियो, छो त हुनखे कोई वायरस असर न कंदो हो, ईअं ई रियल लाइफ में कुतनि खे किरोना असर नाहे कंदो। त मतलब कुतनि जी रत सां एंटीट्यूड ठही थो सघे? दिमाग़ त आहे यार मूं वटि। हाणे मां दुनिया खे बचाए वठंदसि। यार कॾहिं कॾहिं मुंहिंजी दिलि चवंदी आहे बंगला, गाॾियूं, ज़मीनूं, मोटर साइकिलियूं सभु खपाए छॾियां। हा त पोइ खपाए न, कहिड़ो वॾो मसइलो आहे? अड़े यार पहिरियां वठां त सही न। अड़ी अड़ी हिनखे काथे ॾिठो आहे? काथे ॾिठो आहे? अड़े हा, अड़े तूं उहो आहीं जेको कल्ह मूंसां गॾु ॾाढ़ी ऐं वार पियो ठाराई। कीअं आहीं? ख़ुशि आहीं न? रात जो देर सां सुम्हूं था ऐं सुबुह जो पादरनि सां उथरनि था। ज़िंदगी आहे या मुश्किल। दोस्तो, हाणे कंहिंजी बि शादी में वञो त अॻ में पैसा न लिखाइजो। कहिड़ी ख़बर पुलिस अचे ऐं तव्हांखे बूटी बि हथ न अचे। भाऊ भाऊ, हितां शादी जो सामान मिली थो सघे? हा हा भाऊ, मिली थो सघे। तव्हांखे छा खपे? भाऊ मूंखे शादी जे लाइ हिकिड़ी छोकिरी ॾेखारियो। वाह साईं वाह, अॼु घर साफ़ कयो थी। अरे न साईं, मुंहिंजे मोबाइल जो चार्जर गुम थियो, ॻोल्हींदे ॻोल्हींदे घर ई साफ़ थी वियो। फेसबुक ते इश्क ऐं पाड़े में रिझंदड़ बिरयानी हिकु जहिड़ी हूंदी आ, मिलंदो कुझु कोन्हे, खुशबू ते गिग पई वहंदी आ। यार तूं डेली वारो पैकेज छो कंदो आहे? हफ़्ते वारो कंदो कर न। अड़े यार, चवंदा आहिनि त ज़िंदगी 4 ॾींहंनि जी आ, तंहिं करे मां हफ़्ते वारो पैकेज न आहियां कंदो। भाउ तोखे ख़बर आ, हाणे मां बैंक जो मालिक आहियां। हाँ, कहिड़ी बैंक जो? पावर बैंक जो। यार काॾे थो वञी तकड़ तकड़ में? यार मां वञा थो होटल ते चांहि पीअण। ऐं इहो डंडो छो खयों थी? हे डंडो हिन लाइ खयो आ, मतां किथे किरोना मिली पवे। जानी, हेॾे ॾिस, मुंहिंजी चांहि में मक्खी ॿुॾी मरी वई। मां हिते घर जो कमु कयां या मक्खियुनि खे तरण सेखारियां? अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजो पंहिंजो मुजाहिद अली। हुकूमत खे गुज़ारिश आहे त हजमन जा दुकान जल्दी खोलिया वञनि, न त हर घर मां छाका निकिरंदा। यार वॾो थी तूं छा थींदे? मां डॉक्टर थींदुमि। ऐं तूं छा थींदे? मां जेल वेंदुमि। उहो छो? उहो इन जे करे उते मानी फ्री मिलंदी आ। अरे यार, जे अगर कोई तोखे 5 लख ॾे, पोइ छा तूं मूंखे मारींदे? अड़े चरियो थियो आ छा? जान आ तूं मुंहिंजी। जिंदाबाद पंजी यारी। अरे यार, मूंखे खाइण खां पोइ बुख न आहे लॻंदी। यार मुंहिंजो बि इहो ई हाल आ, सुम्हण खां पोइ मूंखे कुझु नज़र ई न ईंदो। यार इहो तो ॿुधायो, इहो कारो बल्ब काथों मिलंदो? छो? छा कंदे कारे बल्ब जो? मां मंझंदि जो अंधेरो करे सुम्हंदुमि। बस रुगो हिकु दफ़ा लॉकडाउन ख़त्म थिए, पोइ मां अचर जे ॾींहुं बि स्कूल वेंदुमि।
जीअं त तव्हां सभ खे ख़बर आहे त मां केॾो अमीर आहियां ऐं जूता जूता त का ॻाल्हि न इन त मां पाईंदो रहंदो आहियां जीअं त नाइकी एयरसॉफ्ट बाटा। केरु चवंदो हो त हर ॾींहुं आचर जहिड़ो हुजणु खपे। थी वियो भाउ हाणे ख़ुशि? ॾियो मुंहुं झलियो दॿ थी वियो आचर। यार अॼु मूं दुकान खोलिया मूंखे को अहिड़ो नालो ॿुधाए जेको धमाके सां वात मां निकिरे। तू जे अगरि हुकूमत ॿाहिरि निकिरण ते गोली जो ऑर्डर ॾे त पोइ बि असां वारा सिंधी ॿाहिरि निकिरी ज़रूरु ॾिसंदा त वाकई में गोली हणनि था या न। अॼु हिकिड़े फ़क़ीर चयो मूंखे ख़ैरात ॾे त अलाह तोखे जाड़ा पुट ॾींदो। पोइ तो छा चयसि? मां चयोमांसि त फ़क़ीर पहिरियां जाड़नि पुटनि जी मात मिले। शफ़क़त पुटो हे बोतल त गिलास में विझी आ। अचे बाबा। यार मुझे ना हिकिड़ी ख्वाहिश आहे। अच्छा ॿुधाए कहिड़ी ख्वाहिश थी? काश मां हिकिड़े ॾींहं लाइ पखी बणिजी वञा। छो उॾरण जो एतिरो शौक़ु थी? न यार बस कुछ माण्हुनि ते मथां खां विठ लाहिणी आहे। अॼु मूं हिकु छोकिरी खे अखि मारी त उन ते हुन पंहिंजी जुती ॾे इशारो कयो। इन जो मतिलबु त इहो ई थियो न। कुड़ी मैनू कहंदी कि मैनू जुती ले दे सोनिया। ओ भाऊ वात वारी चड्डी आहे? अड़े इहा वारी कहिड़ी हूंदी आहे? इहा जेकी माण्हू पाईंदा आहिनि। ओ अच्छा अच्छा हिनखे मास्क चइबो आहे वात वारी चड्डी न। यार अॼु मुंहिंजे बाबे मूंखे वॾी ॻाल्हि ॿुधाई। चए चौंपलियुनि खां सिवा असां हली था सघूं बाक़ी चौंपलियूं असां खां सिवा नथियूं हली सघनि। टटो टपे नाचंदो सावरी मां धड़ी मां नाचंदो टटो टपे। छा खपई? नाचंदो टटो पीलो हुजे नालो हुजे कहिड़ो बि हुजे नाचंदो टटो हुजे। यार ज़ुएब छो परेशान बीठो हाँ? यार मां इन जे लाइ परेशान आहियां जहिड़ी तरह जो माहौल हले थो मुंहिंजे हिसाब सां ईद बि रमज़ान खां पोइ थींदी। पाड़े वारा असांजी फ्रिज में खीरणी थधी थियण लाइ रखी आहे। मां 10 भेरा चमचनि सां खाए चेक कई अथमि त थधी थी वई आहे या न। कुझु माण्हू चवंदा आहिनि आस्तियां ॻाल्हायो भितनि खे बि कन हूंदा आहिनि। मां चयोमानि कन हूंदा आहिनि न वात त न आहे हूंदो न ॿुधाइण जे लाइ। भाऊ छा हाल आहे? ख़ैर आहे भाऊ। भाऊ सौदो ॾे पर रियात सां ॾे। मां हर रोज़ हितां ई वठंदो आहियां ॿियनि दुकाननि ते वेंदो ई न आहियां। भाऊ ख़ुदा ख़ुदा कर मां दुकान ई अॼु खोली आहे। तूं मुंहिंजे लाइ छा थो करे सघीं? कुझु बि। चांहि पीअण छॾे ॾे। केरु आहीं तूं? भाऊ 1 किलो खंड ॾे ऐं 1 किलो अटो ॾे। अचे भाऊ ॿियो छा खपे? भाऊ ॿियो जेको मूंखे खपे उहो तव्हां वटि न आहे। भाऊ ॿुधाए त सही खपई छा? बस एक सनम चाहिए आशिकी